सभ खां पहिरीं त आउं बेरिया टाउन अस्पताल वारनि जो शुक्रिया अदा कंदुसि जेके असांजे हिन पसमंदा इलाइक़े में अची जेका हिकिड़ी दिलि जे अमराज़ जी कैंप लॻाई आहे ऐं उन्हनि में काफ़ी अहिड़ियूं सहूलियतूं मुहैया कयूं आहिनि जेके असांजे लाइ नामुमकिन आहे हिते। सो जीअं ECG मशीन आहे, ECG वग़ैरह ऐं दवाऊं सभु फ्री में हिते मुहैया कयूं आहिनि। ऐं इन खां अलावा सभ खां पहिरीं असां SDO जो बि शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हिन जी टीम सुबुह खां वठी हिन कैंप में मौजूदु आहे। पर SDO हमेशह जेके अहिड़ियूं कई क़िस्म जूं कैंपूं पहिरियां बि अरेंज करे चुकी आहे। जीअं गुज़िरे साल शदीद ॿोॾि में जेके मुतासिरीन आया हुआ उन्हनि जे लाइ जेका कैंप सभ खां पहिरियों ई SDO जेका असां पंहिंजे मदद पाण जे तहत उन्हनि हिकिड़ी मेडिकल कैंप अरेंज कई हुई जंहिंमें असां सभु उते पेशेंट खे चेक बि कयो हुओ ऐं उते दवाऊं बि मुफ़्त में ॾिनियूं हुयूं। शुक्रिया।